मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर शाहपुर दरपुर लगोट मिठो खास के लिए जी रहवासी यार मोहम्मद खास के लिए वल्द सुमार खास के लिए मीडिया फॉर्म ऑफिस में दाही दे चोत मुझे वालिद सुमार खास के लिए जे नाले 1 एकड़ ज़मीन जंहिंमें केले जो फसल पोखियल है उन ते कुछ शरपसंद माण्हू कब्ज़ो करण चाहिनि था। असांखे जान सां मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असांखे जानी माली ख़तरो आहे। इहे बाअसर माण्हू नाले शरीफ खास के लिए पुलिस वारो इनायत खास के लिए ऐं ॿिया असांजे एकड़ ॿनीअ ते कब्ज़ो करण चाहिनि था ऐं असांजो पहिरियों जिरेब केले वढी खणाए विया आहिनि ऐं असां उन्हनि जे ख़िलाफ़ शाहपुर दरपुर थाणे ते उन वक़्त जी SHO महबूब शाह दरख़्वास्त कई हुई। उन थाणे ते फ़ैसिलो कयो त सूमार ख़ास केली सां नाइंसाफ़ी थी आहे। उन केले जी वढाई जो फ़ैसिलो कंदो। चयो त शरीफ ख़ास केली वारी धुर कसूरवार आहे जंहिं बिना इजाज़त जे केले जो फसल वढायो आहे। उन ते जुर्माने तौरु उन ते SHO महबूब शाह शरीफ ख़ास केली ते जुर्माने तौरु 80,000 ॾंड विधो। उहो बि असांखे न ॾिनो वियो। असीं वरी बि आला ऑफिसरनि खे हिन एहतजाज ज़रिए IG सिंध DC मटियारी SSP मटियारी खे पुरज़ोर अपील था करियूं त असांखे शरीफ ख़ास केली जेको पुलिस में ड्यूटी पियो करे ऐं असां मुसलसल धमकियूं ॾेई रहियो आहे असांजी ज़मीन जो कब्ज़ो ख़ाली करे न पियो असां सां हक़ कयो वञे न त ॿी सूरत में SSP ऑफिस आॾो एहतजाज कंदासीं ऐं इज्तिमाही ख़ुदकशी कंदासीं जंहिंजा ज़िम्मेवार SHO शाहपुर दरपुर ऐं कब्ज़ो कंदड़ धुर शरीफ ख़ास केली इनायत ख़ास केली हूंदा।